जी नाज़रीन, ख़बर शामिल कयूं था मटियारी खां मंसूर अली बुलेदीअ जे रिपोर्ट मूजिब मटियारी रोड़ी केनाल मां सभ खां वॾे माइनर लखसीर खे एरीगेशन अमली पारां ओचितो बंदि करे छॾी, जंहिं ख़िलाफ़ मक़ामी आबादगारनि भिटशाह, खंडो, दरिया खान, टालपुर ऐं ॿियनि इलाइक़नि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। मुज़ाहिरीन सलीम सिंधी, हक़ नवाज़, मोहम्मद अली ऐं ॿियनि मीडिया आॾो चयो त एरीगेशन वारा बग़ैर शेड्यूल जे ओचितो माइनर बंदि करे छॾियो, जंहिं सां आबादगारनि खे किरोड़ें रुपयनि जो नुक़सानु थिए थो। हिननि वधीक चयो त लखसीर माइनर मां 20,000 एकड़ ज़मीन आबाद थींदी आहे, जेका हिन वक़्तु गैराबाद कई पई वञे। पहिरें असां खे बरसाति तबाह कयो ऐं हाणे वरी फ़सलनि जो वारो आयो त वरी असांजो पाणी बंदि कयो वियो। हिननि वज़ीर आला सिंध ऐं चीफ सेक्रेटरी खां फौरी कार्रवाई